एकड़ो हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो वाक़ियो ओ हज़रत यूनुस नबी जी बेड़िए ते वेठो आ मीर पार भजंदो आयो त बेड़िए ते हिकड़े माण्हूअ जो वज़न वधीक आ जेकॾहिं न लहंदो हिकिड़ो माण्हू त सॼी बेड़ी ॿुॾी वेंदी सभु मरी वेंदव तंहिंजे करे हिकिड़े माण्हूअ खे लहणो पवंदो हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजी जान जी कुर्बानी ॾियणी पवंदी तां त ॿिया बची सघनि हुन चयो हुनखे तूं लो हुन चयो हुनखे तूं लो हुन चयो हुनखे तूं लो हर कंहिंखे ज़िंदगी प्यारी आहे केरु लहंदो हिते आख़िर फ़ैसिलो थियो त कुणा विझो जंहिंजो नालो निकिरे उहो ॿेड़ीअ मूं टपो दरिया जे तरफ़ खाए उहो ॿेड़ीअ मूं लहे तां त ॿिया माण्हू बची सघनि जीअं जो क़ौम विधऊं त हज़रत यूनुस नबीअ जो नालो निकितो आहे सभिनी हज़रत यूनुस ॾे निहारे चयूं त हे त ससीन आहे हे त जमील आहे हे त नौजवान आहे हिन जे मरण जी मुदत आहे ॿीहर कुणो विझो वरी ॿीहर कुणो पइजी वियो वरी नालो हज़रत यूनुस नबीअ जो निकितो आहे वरी सभिनी निहारियो हज़रत यूनुस ॾे ते हसीन आहे हे जमील आहे हे नौजवान आहे हिन जे मरण जो वक़्तु आहे तंहिंजे करे टीहर कुणो विझो वरी टीहर कुणो विधऊं वरी हज़रत यूनुस जो नालो निकितो आहे हाणे सभई चवनि था यूनुस तोखे बचाइण जी ॾाढी कोशिशि कई पर हाणे टियों दफ़ो बि तुंहिंजो नालो निकितो आहे हाणे तोखे ॿेड़ीअ मां लहणो पवंदो हज़रत यूनुस नबी वीचारो ॿेड़ीअ जे किनारे ते बीठो आहे लहे भी तो रोए भी तो दुआ भी पढ़े तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन अञा वॾे आवाज़ सां ला इलाहा पढ़ो सब पढ़ो इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन नबियो आ पैगंबर आ रसूल आ ईअं नथो चवे तो बेड़ी के केड़ी ताकत आ जो बुढ़े मां वेठो आ न बेड़ी तो नथो बचाए पर पाण भी नथो बचाए केको तो दुआ घुरे रोए भी तो रब के सदे भी तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन रब तू मुझी मदद फरमा रब तू मुझी मदद फरमा बेचारे दरिया में टपो ॾिनो आ रब मच्छी के हुकुम कयो त इनके गी वञ खाए जाए न गी वञे मच्छीअ जे पेट में आ वीचारो वरी तो रोए भी तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन आखिर 40 रातन को बाद में अल्लाह से यूनुस नबी के मच्छी जे पेट में बाहर कढियो बचाइण वारो केरु ॿियो वाक़ियो अल्लाह हज़रत नूह नबी जो बयान